अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। ॾखणनि खां अफ़सोसनाक ख़बर, मासूम नींगर खे रोलू कुतनि ॾाढे विधो, नींगर फौत। जानी जतोईअ जे रिपोर्ट मूजिबि ॾखण भरिसां ॻोठ चनेसर खरोस में 10 सालनि जे नींगर राशिद पुटु अरबाब खरोस ॻोठ ॿाहिरां रांदि जे बहाने घरां निकिरी वियो, जंहिंखे रोलू कुतनि ॾाढे विधो, जंहिं सबबु नींगर सख़्तु ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी नींगर खे इलाज लाइ वारिस इस्पताल ॾांहुं खणाए वञी रहिया हुआ त नींगर ज़ख़्मनि जा सूर न सहंदे रस्ते ते फौत थी वियो। नींगर जो लाश घर पहुचण ते घर में कोहराम मची वियो, संदसि अमड़ जी जल खे बेहोशीअ जा दौरा पवण लॻा। अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया।